अस्सलाम वालेकुम। पूरी दुनिया में 5 जून वर्ल्ड इन्वायरमेंट डे मल्हायो वेंदो आहे। त असां भी उन हवाले सां मां सोचियो त अॼु हिकिड़ो मैसेज पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॾियां त असांजे सिंध जा जेके माण्हू आहिनि त पंहिंजे माहौल खे कीअं साफ़ु करणु घुरिजे, कीअं साफ़ु रखूं असां पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में या ॿिया जेके इदारा फलाही इदारा आहिनि उन्हनि में कमुकारु कनि पिया था, त उहे हिकिड़ियूं ट्रेनिंग्स अरेंज कनि, हिकिड़ा तरबियती प्रोग्राम अरेंज कनि। मुख़्तलिफ़ इदारा कनि बि था, ईअं न आहे त मिसाल को कमु कोन थो पिए या असांजो ही पहिरियों ई मैसेज आहे, दुनिया इन्हनि शयुनि ते ॾाढो कमु पए थी करे। त कोशिशि करे पंहिंजे इलाइक़े खे साफ़ु रखो, पंहिंजी आबहवा खे साफ़ु रखो। हीअ मुंहिंजे साम्हूं जेको आहे निम जा ॿूटा आहिनि, टाली जा ॿूटा आहिनि, ॿेर लॻल आहे, बबुर लॻल आहे, मुख़्तलिफ़ ॿूटा आहिनि। ईअं कोशिशि करे तव्हां जेको आहे ॿूटा लॻायो, वधि में वधि ॿूटा लॻायो। उन सां छा थींदो, असांजो माहौल सुठो साफ़ु सुथिरो रहंदो। असांखे जेको आहे साहु खणण जे लाइ ऑक्सीजन जेका मिलंदी आहे उहा साफ़ु सुठी मिलंदी, कार्बन डाइऑक्साइड जा चांसिस घटिजी वेंदा। क्लाइमेट चेंज जेको आहे उन में कार्बन डाइऑक्साइड 0.04% थी वई आहे। इहो ॾिसण में त हिकिड़ो तमामु नंढो माना असांखे डिजिट अचे थो, पर इहो तमामु वॾी हिकिड़ी चेंज आहे जेका असां शुरू खां ॿुधंदा पिया आहियूं। 0.03% आहे। मशवरो ॾियणु हिकिड़ी अमानत हूंदो आहे, सुठो मशवरो हमेशह कंहिंखे ॾियणु घुरिजे। उनखे अलावा हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान हूंदी आहे। त कोशिशि करे पंहिंजे इलाइक़े खे जेके बि शयूं असांजे माहौल में गंदगी फैलाइनि थियूं, असांजे माहौल खे आलूदा कनि थियूं, असांजे माहौल खे ख़राबु कनि थियूं, उन्हनि सभिनी शयुनि खां असांखे बचणु घुरिजे। असांजा जेके रिसोर्सिस आहिनि, असांजा जेके तवानाई जा ज़रिया आहिनि, ज़ख़ीरा आहिनि, उन्हनि खे सुठे नमूने सां सुहिणे नमूने सां असां मुक़ररु टाइम ऐं मुक़ररु मिक़दार में जेको आहे असां इस्तेमालु कयूं, उन्हनि जो क़दुरु कयूं। मुंहिंजो हिन ॾींहं जे हवाले सां इहो ई पैगाम रहंदो त कोशिशि करे जेको आहे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़, अहिड़ी मुहिम हलाइजे जेको असां पंहिंजे माहौल, असांजे पंहिंजे आस पास खे साफ़ु सुथिरो रखूं। मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त वधि में वधि ॿूटा लॻाया वञनि। अॼु 5 जून जे हवाले सां, वर्ल्ड इन्वायरमेंट डे जे हवाले सां असांजो इलाइक़ो नवाबशाह 60 मैल आहे। आस पास जे माण्हुनि खे मां रिक्वेस्ट कंदुसि त कोशिशि करे अहिड़ियूं सरगर्मियूं, अहिड़ियूं एक्टिविटीज़ पंहिंजे आस पास अख़्तियार कनि। जेके इदारा इन्हनि शयुनि जे लाइ कमु कनि था उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे। तमामु घणा इदारा आहिनि जेके माहौल खे साफ़ु सुथिरो रखण जे लाइ खरबें रुपया पैसा बि ख़र्चु कनि था, पंहिंजो टाइम बि ॾियनि था ऐं जेको आहे इंसानियत जी ख़िदमत बि कनि था। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। असांजो ही पेज आहे एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी, इन खे ज़रूरु लाइक एंड शेयर कजो, फॉलो कजो। थैंक यू सो मच।